नाज़रीन, खबरों जो सिलसिलो जारी है। ठट्टो मां अहम ख़बर शामिल कंदा तो ठट्टो ज़्यादती जो शिकार थियल ठट्टे जी साहिली इलाइक़े गाड़ो जी रहवासण 9 वरनि जी निगरी शहज़ादी धीउ अहमद मेमण पंहिंजे वालिद गुल अहमद मेमण ऐं अज़ीज़न मक़बूल मेमण पटेल राज़िक मेमण ऐं ॿियनि सां गॾु मकली प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। मुतासिर न्याणी जे वालिद गुल अहमद मेमण सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहं अॻु मासूम निगरी शहज़ादी सां ॿिनि वहशी जवाबदारनि तुफ़ैल वलद इब्राहिम मेमण रमू वलद गुलाम मेमण पारां ज़्यादती कई हुई। डॉक्टरनि पारां तस्दीक थियण बाद वाक़े जो केस दाख़िल करे गाड़ो पुलिस ॿिन्ही जवाबदारनि तुफ़ैल ऐं रमू मेमण खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। हिननि वधीक पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदे चयो आहे त असां जेको वञी असां चऊं था बाला ऑफिसरनि खे त हीअ असां इंसाफ़ कयो वञे। इहे वॾेरा जेका आहिनि असांजा सो जेको वॾा ज़ुल्म करे असांजे वेठल ग़रीबनि ते पूरी एफआईआर कराइनि पिया। पहिरीं पूरी एफआईआर असांखे थी हीउ हेॾो वॾो असांजो मसइलो थियो आहे। हिकिड़ी नंढड़ी 8 साल जी नियाणी आहे, हुन सां हेॾो वॾो मसइलो थियो आहे, पर हुन में जेको असांजो ॿाहिरियां माण्हू साथ ॾींदा पिया। असांजा वॾेरा जेका आहिनि सोचनि पिया बाबा हिन मसइले खे छॾियो ऐं जेको राजोनी फ़ैसिलो था करियूं, बसि जेको अव्हांखे तदो था अची थी न ऐं जेको अव्हांखे संग अचो था ॾियूं चटे में, इहे त वरी असांजी माइची बि कढिजे। हालांकि जेको मसइलो थियो आहे नंढड़ी सां अहमद मुंहिंजो भेणायो आहे, जेको ॿी शादी कई आहे मुंहिंजी भेण में घर में, हिन नंढड़ी सां मसइलो थियो आहे। वधीक नंढड़ी ॿुधाईंदी हिननि आईजी सिंध डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी ठट्टो खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। रिपोर्टर खलीफ़ो कादिर उस्मान, ब्यूरो चीफ साहिल न्यूज़ ठट्टो। वाणी जो प्लाट आहे जेको काम कयो आहे, उते पासे में हिकिड़ी केबिन पई आहे, खुदी जहिड़ी केबिन पई आहे।